मुखा पा लियो न थिए भलो मुंहिंजा साईं मुखा। ढोल फ़क़ीर सिंध जे मशहूरु लोक फनकार ढोल फ़क़ीर जो जनमु 1917 में ॻोठ पाटोयूं ज़िले सांगड़ में फ़क़ीर मोहम्मद बख़्श ख़ासकेरीअ जे घर में थियो। ढोल फ़क़ीर खे नंढे हूंदे खां ई पंहिंजे भाउ हुसैन बख़्श फ़क़ीर खे ॻाईंदे ॾिसी ॻाइण जो शौक़ु थियो, जेको नड़ बेत चवंदो हो। ढोल फ़क़ीर बि ॻाइण जी शुरूआति नड़ बेत खां कई ऐं पोइ यकतारो खणी पंहिंजे ई इलाइक़े में मौजूदु मंठार फ़क़ीर राजड़ जे आस्थाने खां ॻाइण जी शुरूआति कयईं, जिते संदसि संगत वक़्त जे वॾे सूफ़ी फ़नकार फ़क़ीर अमीर बश्क सां थी। खेसि रेडियो पाकिस्तान ते पंहिंजे वक़्त जे वॾे मूसीक़ी शनास प्रोड्यूसर मोहम्मद बख़्श अंसारी मुतारिफ़ करायो। संदसि ॻायल शुरूआती कलामनि खे तमामु घणो पसंदि कयो वियो। ईअं ढोल फ़क़ीर जो आवाज़ु मंठार फ़क़ीर राजड़ जे आस्थाने खां थींदो सांगड़ टंडे अलायर मां निकिरी सॼी सिंध में गूंजण लॻो। पीर हसामुद्दीन शाह राशदी साहब ऐं मुमताज़ मिर्ज़ा साहब समेत पंहिंजे वक़्त जा तमामु घणा मूसीक़ी शनास माण्हू ढोल फ़क़ीर खे पसंदि कंदा हुआ। ढोल फ़क़ीर जे आवाज़ में फ़न सां गॾु लोक अंदाज़ बि हो। हिन जे ॻाइण जो अंदाज़ बिल्कुलु आम माण्हुनि जे मिज़ाज वटां हो। ॻाईंदो बि हो त वरी हलंदो बि हो। ढोल फ़क़ीर पाकिस्तान टेलीविज़न ते पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कयो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त, हमल फ़क़ीर, फ़क़ीर वली मोहम्मद, मोहम्मद बख़्श खटियाण, मेहंदी शाह जहानिया, ॿुढल फ़क़ीर, चीज़ल शाह, मिसरी शाह, रोहल फ़क़ीर, मंठार फ़क़ीर राजड़, मखदूम तालबुल मौला ऐं ॿियनि जी शाइरीअ खे पंहिंजे निराले अंदाज़ सां ॻाईंदड़ सिंध जो ई भलोड़ रागी 22 जून 1992 ते वफ़ात करे वियो। हिदाई साहब सारी दुनिया खे दुआ कई के याद तो लाए जाती लहिया सही तो लाए जाती